अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भलीकार। पंहिंजे अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿिनि इंतहाई अहम मामलनि ते। प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे। 28वीं तरमीम जे हवाले सां मुसलसल ख़बरूं आयूं पे त बजट खां पहिरियां कोशिशि आहे वफ़ाक़ी हुकूमत जी ऐं जेके चाहिनि था त 28वीं तरमीम अचणु खपे, उहा अञा ताईं छा आहे, रियलिटी आहे या शो शो आहे, ईंदी न ईंदी, छाकाणि त 9 या 10 जून ते ॿुधाए पियो त माली साल 2000 जेको 25-26 आहे, उन जी बजट जेका आहे नए साल जी उहा पेश थींदी। त उन खां पहिरियां 28वीं तरमीम जी सूरत हाल छा आहे, प्रोग्राम जे पहिरें हिसे में उन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु बजट जी मंज़ूरी वफ़ाक़ी हुकूमत जेका बि हुजे उनखे मंज़ूर कराइणु उन जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज रहे थो। सो MQM ऐलान कयो आहे त हू बजट में वफ़ाक़ी हुकूमत जी तॾहिं सपोर्ट कंदा जॾहिं सिंध में गवर्नर उन्हनि जो आंदो वेंदो ऐं कामरान टेसोरी खे ॿीहर बहाल कराइण जो मुतालबो कनि पिया MQM वारा। सो उन में हू केतिरो कामयाबु ईंदा उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु GDA जूं बि सरगर्मियूं सिंध में हलनि पियूं। सो प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान अमरीका फाइनल मुआदे जे हवाले सां छा कुझु थिए पियो। ब्रेक खां पोइ पाण वरी उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सो पहिरीं अचूं था पाकिस्तान जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते। सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि काज़ी आसिफ़ साहब। उहे हींअर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। काज़ी साहब तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां सर पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं 28वीं आइनी तरमीम जंहिंजे हवाले सां तमामु घणो बहस खणी चऊं, उहो हलियो पियो। TV चैनल हुजनि, सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म ऐं दावाऊं इहे थियूं पिए त बजट खां पहिरियां पहिरियां इहा तरमीम ईंदी। पीपल्स पार्टी खे सोढ़ो करण जूं बि ॻाल्हियूं हलियूं पिए। छा थो लॻे अव्हां खे हाणे बजट जे हवाले सां त ॾींहं काफ़ी घटि वञी बचा आहिनि, सो इहो वाक़ई शो शो हो, का रियलिटी आहे, का अहिड़ी तरमीम अचे पई ऐं बजट खां अॻु में या बजट खां पोइ अव्हां हाणे उनखे ॾिसो पिया? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे सो हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सर असल में ॻाल्हि इहा आहे त 28वीं तरमीम जेका आहे उहा जिन जी बि ख़्वाहिश आहे या जिन जी बि ख़्वाहिश हुई, असल में उनजे पोयां जेके बि मुहरकात आहिनि उन्हनि ते तफ़सीली तौर ते ॻाल्हाए सघिजे थो ऐं उनजो हिकिड़ो तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी सघे थी। पर सरेदस्त माना फ़िलहाल हींअर ताईं जेका आहे उहा जेका आहे फेडरल गवर्नमेंट जी बजट जेका आहे, जीअं तव्हां चयो, उहो 10 खां पहिरियों 5 खां तारीख़ ताईं जेको आहे सो पेश थी सघे थी। एसि ताईं त मुमकिन न आहे त बजट खां अॻु में, छो त बजट खां इजलास में ई का बि ॿियो बिज़नेस अचे ई नथो सघे, न को कानून साज़ी थी सघे थी, न ॿियो कुझु थी सघे थो। त बजट जो जॾहिं पेश थी इन जो सम्झो त पूरा जेके जेसि ताईं मंज़ूर थी थिए ऐं मसूर एतिरनि ॾींहंनि में त को बि बिल या का बि कानून साज़ी मुमकिन न 3 आहे जून ऐं ताईं न में थी बि सघे थी। बजट सेशन हूंदो। जी जी त इहो फ़िलहाल सम्झो त इहो मामिलो चवनि त सम्झो त अबेंस में हलियो वियो आहे। उहो मूंखे लॻे नथो त इहो हींअर फेडरल गवर्नमेंट इन पोज़ीशन में आहे त हू 28वीं तरमीम पेश करे सघे। हाणे ज़ाहिर आहे जिन जी बि ख़्वाहिश आहे, पर किन जाइनि ते ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकु मक़सदु हिकिड़ो हासिलु करिणो हूंदो आहे, ॻाल्हि ॿी कंदा आहिनि। सो ही बि उनजो हिकिड़ो सिलसिले जी कड़ी आहे। मूंखे जीअं लॻे थो त 28वीं तरमीम मां ख़ुदि जेको MQM आहे, हाणे उनखे बि उहा एॾी घणी ख़ुशफ़हमी न आहे त 28वीं तरमीम ईंदी ऐं उन्हनि खे सो कार्ड सूबा मिलंदा ऐं जेको कुझु थींदो, जेको उनजी ख़्वाहिश आहे। ही प्रेशर हुयो ऐं प्रेशर अञा हले थो, पर हिन जो मतिलबु कतई इहो न आहे त सिंध जा माण्हू हिनखे तमामु हल्को वठनि ऐं ॾाढो हिनखे अहमियत न ॾियनि। बिल्कुलु मिलणु घुरिजे ऐं पर फ़िलहाल 28वीं तरमीम असांखे नज़र नथी अचे। सही। ऐं जॾहिं मिसाल ही बजट सेशन बि थी वञे उनखां पोइ केतिरो इम्कान आहे, छाकाणि चवंदा त आणींदा ज़रूरु ऐं इहे ॻाल्हियूं 26 ऐं 27वीं तरमीम दौरान बि थियनि पियूं। सो छा था ॾिसो जेके ॻाल्हियूं थियनि पियूं त NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटाइणो हुजे, मादनी वसीला हुजनि या एजुकेशन हुजे, पॉपुलेशन हुजे ऐं मुख़्तलिफ़ सिहत जो खातो हुजे, उहे वफ़ाक़ जी ख़्वाहिश आहे त वफ़ाक़ जे हवाले कया वञनि। सूबनि जी ॻाल्हि बि हले पई थी। सो अव्हांखे लॻे थो त हीअ जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी एग्री कंदी? सर हाणे उहो त जवाबु पीपल्स पार्टी वारा ॾेई सघनि था, पर असां जेको एज़ अ जर्नलिस्ट परे खां जेको सूरत हाल खे ॾिसूं था त इहो पीपल्स पार्टी जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो हूंदो। ऐं जेकॾहिं उहे इन्हनि मामलनि ते एग्री करनि था ऐं ख़ुदि पंहिंजा कयल कमनि तां पाण ई हथु खणी सघनि था, त अवाम वटि कहिड़ो मुंहुं खणी वेंदा ऐं उनखे छा जवाबु ॾींदा त जेको आहे असां हीउ छा कयो आहे या छा न कयो आहे। पहिरियों
क्रेडिट वठणु ऐं पोइ वरी हुन तां विथड्रॉ थी वञणु को सवलो कमु न आहे। ईअं ई आहे। पर जेको आहे सो असल मसइलो इहो आहे त जेको NFC अवार्ड आहे जीअं तव्हां चयो, असल मसइलो उहो आहे उन्हनि खे जेके उहो पैसनि जो जेको मामिलो आहे उनखे हू वापसि वठण जी पोज़ीशन में आहिनि। पर असांजे ज़रिए मुताबिक़ पीपल्स पार्टी जो इहो चवणु आहे त तव्हांखे पैसा खपनि त असां सूबा पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं, पर जेको फार्मूलो आहे उनखे तब्दील न कयो। मतिलब त जेको कानून साज़ी थियल आहे उन NFC अवार्ड जी उनखे तव्हां हथ न लायो। बाक़ी जेकॾहिं डिफेंस जे लाइ फॉरेन जेके डेट्स आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ जेकॾहिं सूबनि खां पैसा घुरो था त उहे ॾियण लाइ तयारु आहियूं। सो एसि ताईं त पीपल्स पार्टी राज़ी थी आहे, पर हाणे एसि ताईं अञा मूंखे नथो लॻे त को NFC जे पूरे जेके आहिनि उहे बुनियाद खे ई तब्दील करण जे लाइ तयारु थियनि, इहो फ़िलहाल सवाल निशान त आहे। बिल्कुलु, ऐं नो डाउट जीअं मां चयो त पीपल्स पार्टी तमामु घणो क्रेडिट खणंदी रही आहे अरिड़हीं तरमीम जो, ऐं उनमें इहे सभु कुझु मामला जेके आहिनि से उहे समूरा मामला तइ थिया हुआ। अच्छा सर, पोइ अचूं जेके इहे ख़बरूं वरी हलनि पियूं त पीपल्स पार्टी जेकॾहिं एग्री न थींदी त पोइ उन्हनि जे लाइ मुश्किल ॾींहं बि ईंदा। इहे तजिया आहे, नवां जो बि तजियो चाहियूं था, ऐं इहे बि ॻाल्हियूं हलियूं पियूं त पीपल्स पार्टी ऐं एस्टेब्लिशमेंट विच में 28वीं तरमीम ते को शदीद इख़्तिलाफ़ आहिनि। पर पाण ईद जे ॾींहंनि में ज़रदारी साहब जी जेका तक़रीर ॾिठी उनमें हिकिड़ो त उन्हनि 73 जे आइन जी ॻाल्हि कई त उन तहत मसइला हल कबा, पर गॾोगॾु जेका उन्हनि जी स्टेटमेंट तमामु घणी वायरल थी आहे उहो इहो हिसो त असीं इस्टेब्लिशमेंट जा हथ मज़बूत कंदासीं। हिकिड़े पासे ख़बरूं त शदीद इख़्तिलाफ़ आहिनि, ॿिए पासे ज़रदारी साहब चए पियो त असीं इस्टेब्लिशमेंट खे मज़बूत कंदासीं, त पोइ इहा कंहिंजी ख़्वाहिश आहे त इन्हनि में इख़्तिलाफ़ पैदा थियनि या वाक़ई के आहिनि, या ज़रदारी साहब जी इहा स्टेटमेंट कीअं था ॾिसो हिनखे? साईं ॻाल्हि इहा आहे, माफ़ कजो, ॻाल्हि इहा आहे त एस्टेब्लिशमेंट खे जा हथ मज़बूत करण में छा सदर एस्टेब्लिशमेंट जो हिसो न आहे छा? जी, थोरो सोचण जी ॻाल्हि आहे। हुनजो जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट जा हथ मज़बूत करण माना ही पाण एस्टेब्लिशमेंट जो हिसो आहे। हाणे उन एस्टेब्लिशमेंट में हिसो हूंदे जेकॾहिं संदसि पार्टी उन्हनि सभिनी शयुनि तां विथड्रॉ थी वञे त पोइ त मुमकिन सम्झो त हिकिड़ी ॻाल्हि आहे। पर मूंखे जेसिताईं लॻे थो उहो हिकिड़ो ज़ूमाना हिकिड़ो इहो जुमिलो आहे जंहिंमें एस्टेब्लिशमेंट जा हथ मज़बूत करण जो मतिलबु आहे त एस्टेब्लिशमेंट जो त मां जी वरी ॿीहर थो चवां हिसो पाण बि आहे, पाण सदर आहे, माना एस्टेब्लिशमेंट जो पार्ट आहे ऐं इंतिहाई इम्पोर्टेंट पार्ट आहे। त पोइ जेके एस्टेब्लिशमेंट मां छा मतिलबु आहे? एस्टेब्लिशमेंट मतिलबु रुॻो जेकॾहिं हिकिड़ी धुर आहे जेको जिन खे तव्हां जेको बि चओ, पर ही त ज़ाहिर आहे जेके तव्हां डेफिनेशन कंदो एस्टेब्लिशमेंट जी त उन में त इहे सभु शयूं मौजूदु आहिनि न। प्रेसिडेंट आहे, जेको आहे फेडरल माना वज़ीर आज़म आहे, सीक्रेट एजेंसीज़ आहिनि, अदलिया आहिनि, सभु इहे सभु गॾियल हिसो आहे जो फेडरल जेका ब्यूरोक्रेसी माना आहे या जेको इहे सभु एस्टेब्लिशमेंट जो हिसो आहिनि। सो एस्टेब्लिशमेंट जो हथ सभिनी पॉलिटिकल पार्टी मज़बूत कया आहिनि, हीअ बि कंदा त हिन में हिकिड़ो आसमान किरी पवंदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि थींदी पोइ असां इहो सम्झो त जेके इहे ख़बरूं हलाइनि पिया त भई को इख़्तिलाफ़ आहिनि ज़रदारी साहब जा या ताक़तवर इदारनि जा, ही उन्हनि खे पैगाम हो या उन्हनि ख़बरुनि खे रद्द करण जी बि हिकिड़ी कोशिशि चऊं इन स्टेटमेंट खे असीं? ॾिसो सही, हाणे हिकिड़ियूं प्रॉक्सीज़ आहिनि न, हिक ॿिए सां हलंदियूं पयूं, पॉलिटिकल पार्टीज़ जूं बि हूंदियूं त सभिनी इदारनि जूं बि हूंदियूं, त ही बि हिकिड़ो आहे मामिलो ॾे वठि, ऐसा बि जंग आहे न, हुन में केरु केसि ताईं कामयाबु वञे थो केसि ताईं नथो वञे। पर हिन महिल ताईं जेका नज़र अचे थी त उन में इहो नज़र अचे थो त बहरहाल पीपल्स पार्टी हुकूमत सां गॾु बि आहे ऐं न आहे बि। पर असल मसइलो हुकूमत जो न आहे। जेसिताईं असांखे सम्झ में अचे थो त इहो NFC अवार्ड या ॿियूं शयूं मामिलो हुकूमत जो मसइलो कोन्हे। मसइलो असल ज़ोरियुनि जो आहे जिन खे जेको आहे खपे थो पियो। हाणे अञा ताईं त हीअ हुनजे साम्हूं बीठा आहिनि, ॾिसूं त उहो जेको आहे इन जो मतिलबु ईअं न वठणु घुरिजे जीअं बलूचिस्तान में जेको आहे सो मिलिटेंसी आहे ऐं उनजे ज़रिए वञी मामिलो हल कंदा, ईअं न। डेमोक्रेटिक वे में ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए जेकॾहिं मामला हल थियनि था त मुंहिंजे ख़्याल में ज़रूरी न आहे त सभु खे कंहिं ओझड़ में उछलिजे ऐं कंहिं ॿियनि ॾुखी सूरताल में वञिजे। दोस्त जज़्बाती तमामु घणा हूंदा आहिनि त बाबा हाणे हीअं छो थो थी सघे, हीअं छो थो थी सघे, पर उहो ख़्वाहिशूं त
तमामु घणियूं हूंदियूं जी न, पर पोइ जेका ग्राउंड रियलिटीज़ उहो डिफरेंट आहे। सही। अच्छा, कुझु धुरियुनि जो इहो बि ख़्यालु हो त ही इख़्तिलाफ़नि जो ई पीपल्स पार्टी सां एस्टेब्लिशमेंट जे इख़्तिलाफ़नि जो नतीजो आहे जो सिंध में GDA वारा जेके आहिनि सो एक्टिव थिया आहिनि, गैदरिंग्स कनि पिया थिया, त इन ते अव्हांजी छा राय हूंदी? वाक़ई का अहिड़ी सूरत हाल आहे, कोई इशारो मिलियो आहे या ही पंहिंजे लेखे पंहिंजो कोई स्पेस ठाहिण जी कोशिशि पिया कनि? साईं, ॻाल्हि इहा आहे त सिंध में हिकिड़ी राय रही आहे न, ऐं हुजण बि घुरिजे त हिकिड़े जेको आहे सो अपोज़िशन जी त ज़रूरत आहे न, जेको जेको हुकूमत जे कमनि ते नज़र रखे या उनजी शयुनि जी करे। त GDA खे सियासत करण जो हक़ आहे, ऐं उहो जेकॾहिं सियासी तौर ते मुतारिक थिया आहिनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं उहो थियणु घुरिजनि। ऐं हरूभरू इहो सम्झणु न घुरिजे मुंहिंजे ख़्याल में त को GDA खे किथां इशारो थियो आहे, उहो करे थिया आहिनि। हाणे हू पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं थोरो मुतारिक थिया आहिनि त सिंध में छा पाकिस्तान जे सभिनी इलाइक़नि में पॉलिटिकल मूवमेंट जेकॾहिं हले थी कि सियासी जमातूं मुतहद थियनि थियूं, कमु कनि थियूं, त इहा पॉज़िटिव ॻाल्हि आहे, इनखे नेगेटिव त न वठणु घुरिजे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त GDA जेकॾहिं मुतहरिक थी आहे त इहा चङी ॻाल्हि आहे, ऐं हुनखे पंहिंजो किरदारु ईमानदारी सां अदा करणु घुरिजे। ऐं हुकुमरान पार्टी जेका सिंध में आहे उन ते जेकॾहिं कारकर्दगी ते जेकॾहिं को आहे सवाल आहिनि त उहे अचणु घुरिजनि, पर डेमोक्रेटिक नॉर्म से ऐं सिंध जे मफ़ादनि ते सौदो न करण वारे शर्त ते जेकॾहिं को थी सघे थो त पोइ उहा बहितर ॻाल्हि आहे, हिन में का ख़राबी कोई ॻाल्हि नज़र नथी अचे। बिल्कुलु। जी अच्छा सर, एक्टिव थियण जो त MQM लंडन जूं बि ॻाल्हियूं हलनि पियूं, वासे जलील जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, त इन जो कोई स्पेस ॾिसो पिया? इहो बि पीपल्स पार्टी जे तनाज़ुर में कुझु माण्हू चवणो त जेकॾहिं पीपल्स पार्टी खे सफ़ा ब्लैकमेल करणो हूंदो त पोइ उन्हनि खे इहो बि ॾेखारियो वेंदो त भई असां वटि हीअ ऑप्शन बि आहिनि, ऐं जेकॾहिं चाहियूं त असां कराची में हिननि खे बि ॿीहर उहा छूट ॾेई सघूं था जेका 2016 खां पहिरियां ताईं रही आहे, केतिरनि ॾहाकनि ताईं। हाणे ॾिसो न, हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एक्टिव करणो हूंदो त मुख़्तलिफ़ शयुनि खे कुझु इदारा, कुझु पॉलिटिकल पार्टी या पर्सनैलिटीज़ अहिड़नि मौक़नि मां फ़ाइदो वठी अॻियां बीहंदा आहिनि न, त जीअं अहसासु थिए त बाबा असां बि आहियूं, असां बि हाज़िर आहियूं, असां बि विकिरो जे लाइ या असांखे बि उहे ख़िदमतुनि जो मौक़ो ॾियो, असां बि हाज़िर आहियूं। सही। सो इहा ॻाल्हि आहे, ऐं इन जी तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त इनखे साम्हूं ॾेखारे इहो चई सघिजे थो त बाबा कराची में असां वरी साॻी सूरत पैदा करे सघूं था जेका पहिरियों हुई। केरु रोकींदो उन्हनि खे? अॻ में बि माना केरु बटण बंदि करे केरु बटण खोले, केरु रोकींदो? सही। तो कराची में या जेके बाहि ऐं क़त्लगारी जा जेके 40 साल रहिया आहिनि, उन रुगो शहर खे न बल्कि पूरे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचायो आहे, उनजी इकोनॉमी खे नुक़सानु पहुचायो आहे। हाणे जेकॾहिं उनखे वरी ॿीहर साॻी सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी खे निशानो बणाइण जे लाइ जेकॾहिं वरी साॻी सूरत थिए थी त मुंहिंजे ख़्याल में इहो मुल्क पाकिस्तान जे मफ़ाद में या मुल्क जे मफ़ाद में त न हूंदो। बिल्कुलु। ऐं MQM वारनि जी ख़्वाहिश अॼु अवां ॾिठी हूंदी जेका फारूक सत्तार जे थ्रू साम्हूं आई आहे, दो कि समूरी MQM त उनजी हिमायत करे थी नथी करे ख़बर न आहे, बाक़ी फारूक सत्तार ऐं कामरान टेसोरी जो इताद सभिनी खे ख़बर आहे। त फारूक सत्तार साहिबु चवंदा त कामरान टेसोरी खे उन्हनि पंहिंजी रेड लाइन ठाहियो आहे, ऐं जेकॾहिं नवाज़ लीग खे बजट मंज़ूर कराइणी आहे त टेसोरी साहिब खे ॿीहर गवर्नर तौरु सिंध में बहाल करणो पवंदो। इन मुतालबे खे कीअं था ॾिसो? साईं, ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर फारूक सत्तार साहिब जी ख़्वाहिश त थी सघे थी, छो त उहो तमामु घणो वेझो रहियो आहे, ऐं टेसोरी साहिब ऐं डॉक्टर फारूक सत्तार जा तालुका तमामु वेझा रहिया आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में पार्टी में बि तमामु घणा इख़्तिलाफ़ करे डॉक्टर फारूक सत्तार साहिबु हिकु पासे ते बि वेही रहियो, बाद में हुनखे पाण सां गॾु कंदो वियो। जेकॾहिं अहिड़ो को मुतालिबो ऑफिशियली मूंखे त MQM जो नज़र नथो अचे, इहा मूंखे सिर्फ़ु हिन महिल ताईं जेका आहे उहा ख़्वाहिश नज़र थी अचे डॉक्टर फारूक सत्तार साहिब जी। ऐं जेकॾहिं बाक़ाइदा मुतालबो जेकॾहिं MQM जो हुजे हा त सभई गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस करना ऐं मीडिया ब्रीफिंग ॾियना, या जेको आहे सो एटलीस्ट जेका आहे उहो सभिनी खे मीडिया जो हिकिड़ो प्रेस बयान या जेको डिमांड्स आहिनि उहे रखनि हा। इहा का डिमांड किथे बि रखियल कोन्हे का, ऐं इहा हुननि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां इहो शर्त रखियोसीं बि त इहो सिर्फ़ु ब्लैकमेलिंग में सवाइ कुझु न हूंदो, ऐं हीअ कुझु बि नथा करे सघनि। जेका बजट जेका आहे वफ़ाक़ी, उहा हिननि खां सवा बि पास थी वेंदी, इहा हिननि खे बि ख़बर आहे। सो जेकॾहिं हू इहो शर्त रखनि था त असां जेको आहे सो वोट ॾियण जो हक़ महफ़ूज़ था रखूं, त मुंहिंजे ख़्याल में इहो MQM जे लाइ पाण भली पाण खे ॾिठो कनि जंहिंखे चइजे, पर MQM खे कुझु मिलंदो कोन हिन में। मूंखे जे ॾिसो न, हीअ अजीब क़िस्म जी सूरत आहे न, हाणे कुझु महीननि खां पोइ वरी हुकूमत जंहिं माण्हू खे हटाए उनखे वरी वापसि रखे,
वरी ॿिया मामला थियनि, उहे सभु शयूं थियनि ऐं वॾो हुनजो इतिहादी जेका आहे न ख़ामोश इतिहादी जंहिंखे चइजनि फेडरल गवर्नमेंट में पीपल्स पार्टी, उहा वरी हुनखे जेके अॻ में ई गड़बड़ लॻी पई आहे, वरी हुनखे हिन मामले ते वरी नाराज़ कनि। त हीउ जेको आहे न MKM जे मूंखे नथो लॻे समूरी MKM जो मुतालबो आहे, छो त मूंखे इहा बि ख़बर आहे त कामरान टसूर साहिब जे मामले ते ख़ुदि MKM में तमामु घणा अंदरूनी इख़्तिलाफ़ रहिया आहिनि ऐं को बि मतिलबु मुस्तफ़ा साहिब हुजे या ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहिब, इहे सभु हिक पेज ते रहिया ई न आहिनि जेको आहे सो कामरान टसूर जे हवाले सां। सो हाणे जेकॾहिं डॉक्टर फारूक सत्तार साहिबु चवे थो त असांजो इहो मुतालबो आहे, पर हुन जेका आहे न कंहिं बि, मां जीअं वरी ॿीहर गुज़ारिश थो कयां त एज़ अ पार्टी MKM अहिड़ो को मुतालबो ऑफिशियली रखियो ई न आहे। सही त MKM बिल्कुलु अवां चओ त हिकिड़े टूल तौरु यूज़ करे सघे थी, पर जेकॾहिं पाण अंग खां ॾिसूं था त MKM खां सवाइ बि बजट मंज़ूर थी सघे थी। पीपल्स पार्टी आहे, नून लीग जो पंहिंजूं हाणे तमामु सुठियूं सीटूं आहिनि क़ौमी असेंबली में। अच्छा, पोइ अचूं जेको फारूक सत्तार साहिब जी ॿी हिकिड़ी दावा आहे त पीपल्स पार्टी ते चेक एंड बैलेंस लाइ ज़रूरी आहे त गवर्नर MKM जो हुजणु खपे। मतिलबु उन्हनि खे लॻे थो त निहाल हाशमी साहिब जी उहा परफॉर्मेंस न आहे ऐं MKM जो जेकॾहिं माण्हू हूंदो त उहो पीपल्स पार्टी ते चेक एंड बैलेंस रखी सघंदो, उन्हनि खे नज़र रखी सघंदो। बाबा MKM फेडरल गवर्नमेंट जो हिसो आहे, MKM जा माण्हू फेडरल मिनिस्टर लॻा वेठा आहिनि, त चेक एंड बैलेंस जो छा मसलो आहे? कनि न, कंहिं जलियो आहे हुननि खे। हाणे हिते जेका आहे हिते वेठा आहिनि, बाक़ी जेको आहे सो ही चेक एंड बैलेंस गवर्नर छा रखंदो? गवर्नर अख़्तियार आहे कहिड़ो? ही त मिसयूज़ कंदो गवर्नर हाउस खे न। हाणे हुननि खे मिसयूज़ करण जो अख़्तियार जेकॾहिं हुजे, हाणे हींअर जेको गवर्नर आहे उहो पंहिंजे आइनी ज़िम्मेदारियूं पूरियूं करे थो न, कंहिं रोकियो आहे हुनखे तूं आइनी ज़िम्मेदारियूं पूरियूं न कर? हा, पर नेगेटिव जेका गवर्नर हाउस जे इस्तेमालु आहे उहो ही नथो करे ऐं इहा ॻाल्हि MKM खे वणे नथी। हुनखे सिंधी में चवंदा आहिनि कांवनि खे लुण में मज़ो। सो MKM खे बि जेसिताईं गवर्नर में हाउस में लुड़ लॻो पियो हूंदो तॾहिं ख़ुशि हूंदा। बाक़ी हाणे ॿियो को गवर्नर जो अख़्तियार त आहे कोन जो बजट पंहिंजी मंज़ूर करे, ख़ुदि पंहिंजी बजट जे लाइ हुनखे गवर्नमेंट खे गुज़ारिश करणी थी पए त यार महिरबानी कयो मूंखे बजट ॾियो। तो इहो ईअं न आहे जीअं ही सम्झनि था। साम्हूं नज़र साईं बाबा साहिब, साम्हूं शयूं जेके नज़र थियूं अचनि उहे हिकिड़ियूं आहिनि, पर तव्हां पाण जर्नलिज़म सां वाबस्ता रखो था, अंदरि जेके शयूं कुझु ॿियूं आहिनि। सो जनरली जेका दोस्तनि जी जज़्बाती राय हूंदी आहे उहा हिकिड़ी हूंदी आहे, पर उनजे पोयां हक़ीक़त तूं कुझु ॿियूं हूंदियूं। जी साईं, महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर काज़ी आसिफ़ साहब सीनियर जर्नलिस्ट आहिनि, उन्हनि जी राय ॼाणण जे लाइ असां उन्हनि सां राब्तो कयो थी थिए छा पियो। ऐं ज़ाहिर आहे MKM जी हिकिड़ी पूरी तारीख़ रही आहे ब्लैकमेलिंग जे हवाले सां, पर हाणे उहो दौरु कोन्हे। ऐं सीटूं बि जेकॾहिं ॾिठो वञे त 22 सीटूं आहिनि क़ौमी असेंबली में, उन्हनि वटि 3 सेनेटर आहिनि उन्हनि जा। ख़ासि का एॾी ज़रूरत आहे कोन नवाज़ लीग जी जेका पोज़ीशन आहे हींअर त जो हू उन्हनि जी ब्लैकमेलिंग में अचनि, या ईअं बि कोन्हे जेको हा पीपल्स पार्टी या उन्हनि जे लाइ मसइला क्रिएट करे सघे थी बजट जी मंज़ूरी जे सिलसिले में। बाक़ी ईअं कोन्हे त को MKM ते ई डिपेंड कयूं वेठी आहे वफ़ाक़ी हुकूमत, ऐं जीअं हू चवंदा हुआ थींदो। ऐं हाणे 3 महीना बि मुश्किल सां थिया हूंदा निहाल हाशमी खे गवर्नर तौरु उनखे हटाए वरी को MKM जो माण्हू आणिजे। सो इहा फारूक सत्तार जी हिकिड़ी ज़ाती राय या ख़्वाहिश ज़रूरु थी सघे थी। बहरहाल ही हुई पाकिस्तान जी पॉलिटिकल सूरत हाल, उन ते पाण ॻाल्हायोसीं। हींअर ब्रेक जो वक़्तु थिए पियो, ब्रेक ते वेंदासीं, वापसि ईंदासीं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका इंटरनेशनल सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते ईरान अमरीका जंग जे हवाले सां फाइनल मुआहिदो जंहिंजी दावा थी पए त बसि हाणे सही करणु ट्रम्प साहिब जे रहियल आहे, बाक़ी शयूं तइ थी वियूं आहिनि। ऐं ट्रम्प साहिब गुज़िरियल जुमे ते इहो बि चयो त आबनाए हॉर्मुज़ खोलनि पिया, पोइ विच में अहिड़ो छा थी वियो जो उहो फाइनल मुआहिदो न थी सघियो आहे। सो उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। जीअं ब्रेक ते वञण खां पहिरियां अव्हांखे ॿुधायोसीं त पाण वापसि ईंदासीं त ईरान अमरीका जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल जुमे ते डोनाल्ड ट्रम्प साहिबु आबनाए हॉर्मुज़ खे मुकमल तौर ते खोलण जो ऐलान कयो हो। गॾोगॾु इहे ख़बरूं बि अचणु शुरू थी वियूं त ईरान जा सीज़ पियल जेके असास आहिनि उहे उन्हनि खे वापसि ॾियणु वञे पियो अमरीका। ऐं जेको फाइनल मुआहिदो आहे उहो तइ थी चुको आहे, बसि हाणे ट्रम्प साहिब जी सिग्नेचर जी देरि आहे। पर पोइ असांखे नज़र आयो त उहे मामला वरी हिकु भेरो ॿीहर जेके आहिनि उहे ख़राबु थींदा पिया वञनि। सो उन्हनि जो सबबु छा आहे,
कहिड़नि सबबनि जे करे फाइनल मुआहिदो ईरान ऐं अमेरिका जे विच में न पियो थी सघे, उनमें इसराइली लाबी जो केतिरो किरदारु आहे, छाकाणि त लिबनान में ॾिसूं था त मुसलसल जेके आहिनि सो हमला इसराइल जा हलनि पिया था। एतिरे ताईं जो 20 किलोमीटर ताईं अॻिते लिबनान में इसराइल जी जेका फ़ौज आहे, ज़मीनी फ़ौज, उहा दाख़िल थी वई आहे। हिकिड़े किले ते बि उन्हनि कब्ज़ो करे वरितो आहे। छा इहा बि हिकिड़ी साज़िश आहे त जीअं ही फाइनल डील न थिए या छा? उन ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी, तज्ज़े निगार ऐं लेखक आहिनि आमिर खाकवाणी साहब, उहे असां हींअर वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। देखिए, दबाव तो काफी है, इसमें कोई शक नहीं, क्योंकि इसराइल पूरी तरह इस माहे के खिलाफ है। क्योंकि इसराइल चाहता है कि ईरान को ज्यादा से ज्यादा कमजोर कर दिया जाए, बल्कि इसराइल तो जाहिर है तबाह करना चाहता है। तो इसराइली लॉबी जो है और जो प्रो इसराइल जो रिपब्लिकन, खासतौर पे जो प्रेसिडेंट ट्रम्प की अपनी पार्टी है, उसके अंदर जो रिपब्लिकन जो प्रो इसराइल लॉबी है, इवन प्रो इसराइल डेमोक्रेट्स भी हैं, उन सबका खासा दबाव है। और इससे बड़ा नजर कि, और आपने देखा ना, मुसलसल प्रेसिडेंट ट्रम्प मीडिया को तनकीद कर रहे हैं, CNN को तनकीद कर रहे हैं, और वॉल स्ट्रीट जर्नल को तो उन्होंने चाइना स्ट्रीट जर्नल कह दिया, और इस तरह, और दूसरे अखबारात को भी तनकीद कर रहे हैं कि ये बात अभी 2-3 दिन पहले एक बड़ा लंबा ट्वीट भी किया कि अगर ईरान अगर जितना सरेंडर भी कर दे, सब कुछ कर दे, फिर भी ये लोग ये अखबारात, ये फेक न्यूज जिसे वो CNN कहते हैं और दूसरे मीडिया का अहम अखबारात को, उनका ये लोग यही कहेंगे कि बुरी डील हुई अमेरिका की। तो वो उसको प्रेशर को हैंडल करने की कोशिश कर रहे हैं और अपने वोटरों को तैयार करने के लिए भी कोशिश कर रहे हैं। मामला चल डील की तरफ रहे हैं, यानी जो इस वक्त एम्बेसडर्स हैं, डिप्लोमेट्स हैं, मेरी को बात भी हुई है, सबका इंटरनेशनली भी लोगों का ये कहना है कि 9 आउट ऑफ 10 यानी उनको लगता है कि ये डील की तरफ मामला जा रहा है। जंग के इम्कानात काफी कम है, और बाज को तो 90% लगता है, लेकिन बाज को 70% का मसला लगता है कि अमन की तरफ जा रहा है। लेकिन ये डील जो बड़ी डील है, जो ग्रैंड डील जिस तरह है, वो भी नहीं होगी, वो आगे जाके होगी, चंद माह बाद, 3 महीने बाद, 4 महीने बाद, दिसंबर से पहले तक हो जाएगी। अभी सबको ये लग रहा है कि एक टेम्परेरी सा एक मादा हो जाए, जिससे अपना हरमुज खुल जाए, ब्लॉकेट खत्म हो जाए, और एक तरह के ईरान कमिटमेंट। असल में देखिए, एक फैक्टर है वो ईरान का, उसकी बहरहाल हमें क्रेडिट भी देना चाहिए कि उन्होंने जुर्रत और इस्तकामत से वो अपने मौके पे डटे हुए हैं। मतलब प्रेसिडेंट ट्रम्प जिस तरह का वो एक तासुर देना चाह रहे होते हैं अपनी अमेरिकन, अपनी अवाम के लिए, कंजप्शन के लिए उनकी लोकली, कि ईरान सरेंडर कर चुका है, और ईरान फौरी तौर पे उसको डिनाई कर देता है कि नहीं, हम तो कोई सरेंडर नहीं कर रहे, वो हमने तो नहीं ये कहा कि यूरेनियम हम दे रहे हैं। तो वो वहां पे मामला फिर बढ़ जाता है कटाई में। और दूसरी बात है, ईरान का जो एक बड़ा दुरुस्त उनका मौकिफ है कि भाई वो कहते हैं सबसे पहले कोई हमारा मसला भी हल करो ना, पाबंदियां खत्म करो, पैसे हमें वापस मिले, और बहुत बड़ी रकम है, 120 अरब डॉलर के करीब है जो उनको जो फीस भी पड़ी है। इसके अलावा ईरान तो वो जो जंग में उनका बहुत नुकसान हुआ है, उसका मुतालबा भी कर रहे हैं कि अगर कंपनसेशन डायरेक्ट नहीं करनी तो एक्सपोर्ट फंड बना दीजिए, 300 बिलियन डॉलर, 300 अरब डॉलर का, और जाहिर है उसमें अरबों को ही पैसा डालना पड़ेगा, अरब मालिक को ही, कि भाई इस तरह करके सपोर्ट प्रोग्राम करके। तो ईरान भी अपने मुतालबात पे डटा हुआ है। इस वजह से अगर ईरान ने कुछ लचक ज्यादा दिखाई होती या थोड़ा पीछे हटा होता तो अब तक डील हो जानी थी। ईरान चूंकि डटा हुआ अपने मौके पे, और वो भी ऐसा तासुर नहीं देना चाह रहा अपने अवाम के लिए अंदर, खास तौर पे कि कोई ऐसा लगे कि यहाँ ये अमेरिकी दबाव में आके इन्होंने डील कर ली और यूरेनियम उनके हवाले कर दिया, जो यूरेनियम है, मसला वहीं पे ज्यादा अटका हुआ है। लेकिन मामलात हैं उसी बिल्कुल करीब है। कोई पाकिस्तान की सालसी की कोशिश, और अब तो आज मैं देख रहा था अभी तो जो इम्पोर्टेंट जो थिंक टैंक्स हैं, इवन ब्रुकिंग्स वगैरह ने भी, और काउंसिल ऑन फॉरेन रिलेशंस वगैरह ने भी प्रेसिडेंट ट्रम्प को यही मशवरा दिया है कि पाकिस्तान के चैनल के जरिए चल रहा है जो एक डिप्लोमेटिक चैनल, इसके जरिए डील की तरफ जाना चाहिए, क्योंकि दुनिया इस वक्त अफोर्ड नहीं कर सकती कि बड़ा धचका। इंटरनेशनल मार्केट जो है वो कोई ऑयल का कोई बड़ा धचका अगर ईरान पे हमला करेगा तो ईरान ने जवाबी अपनी जो कैपेसिटी शो की है, अभी जो कोविड पे हमला हुआ जवाबन उसने अमेरिकी उस पे किया है बेस पे, तो वो काफी नुकसान पहुंचा उससे। तो वो उन सबको खतरा है कि अगर ईरान पे अगर बड़ा हमला किया गया तो ईरान जवाबी तौर पे काफी बड़े पैमाने पे तबाही पहुंचाने की कोशिश में है, और फिर ऑयल मार्केट सारी तहस नहस हो जाएगी। तो इसलिए मईशत जो है ना पूरी, और वो सारी
जो इंडिकेटर्स हैं वो सारे इस तरफ ही जा रहे हैं कि ये डील हो। अब उसमें बेहतर डील की और बेहतर बार्गेनिंग की कोशिश अमेरिकन भी कर रहे हैं, उसमें ईरानी भी कर रहे हैं, और प्रेशर नर्व गेम है। और आप देख रहे हैं एक बड़ी डेवलपमेंट हुई है, खतरनाक डेवलपमेंट हुई है कि इसराइल जो साउथ लेबनान में घुस गया है, और ये 26 साल बाद ऐसा हुआ है। बिल्कुल 2000 में उसने वहां से निकला था, विड्रॉ कर गया था लेबनान को, और अब वहां से घुस के वहां पे एक अहम, वहां पे बहुत अहम किला है, किला अल शकीफ, तो वहां पे उसने कब्जा कर लिया। स्ट्रेटेजिकली बड़ा अहम जगह है वो, जो ऊंची है काफी, और तकरीबन 20 किलोमीटर अंदर कह रहे हैं कि 20 किलोमीटर का एरिया है, वहां पर कब्जा कर लिया इन्होंने। जी जी, वो उससे भी ज्यादा जाना चाहता है, वो बफर जोन बनाना चाह रहा है, और वो लेकिन उस किले पे कब्जा एक इम्पोर्टेंट है, क्योंकि पहले भी वो 15-20 साल उस पर काबिज रहा था, और वो स्ट्रेटेजिकली ऐसी इम्पोर्टेंट है, तो उससे भी सिचुएशन काफी खराब हो रही है। लेकिन बहरहाल ये अब ये है कि प्रेशर टैक्टिक्स के तौर पे सिर्फ इस्तेमाल कर रहे हैं नेतन्याहू उसको, या फिर लंबा अगर स्टे करना है फिर तो मामला खराब होंगे, बिगड़ेंगे। तो मतलब इसको डील को खराब करने की या डील ना होने की कोशिशें भी बहुत ताकतवर लॉबीज कर रही हैं, और वो इसराइल में भी है, इसराइल से बाहर भी है, अरबों में भी है। लेकिन पाकिस्तान की, सऊदी अरब की, तुर्किया की, इजिप्ट की, कतर की, इन तमाम की कोशिश यही है कि मामला तय हो जाए, अच्छे तरीके से हो जाए, और उम्मीद है इंशाल्लाह ऐसा हो जाएगा, क्योंकि इकोनॉमी भी, पूरी दुनिया की इकोनॉमी भी दांव पे लगी हुई है, और जो वक्त गुजर रहा है उतना मुश्किल होता जा रहा है सब। अच्छा, एक और बात भी आप ध्यान रखें, ईरान भी बहुत वहां पे स्ट्रेटेजिकली वो चीजों को सोचते हैं। उन्होंने पहले ही ईरान में, मैं अपने सोर्सेज में, बाज लोगों ने बताया तेहरान में सोर्सेज से, कि वो जून तक ले जाना चाहते हैं। पूछा गया कि क्यों, उन्होंने कहा कि भाई दुनिया के बहुत से मुल्कों के जो ऑयल के जो स्ट्रेटेजिक जखायर हैं वो 3 महीने से ज्यादा नहीं है, जापान के बाद काफी ज्यादा है अक्सर। और ये जो पता है ना, ये 28 फरवरी को जंग शुरू हुई है, तो ये मार्च में शुरू में तो ये बंद ही हो गई अपना हरमुज, तो ये 3 महीने तकरीबन ये जून में बनते हैं जाके, यानी मार्च अप्रैल मई को समझ लीजिए, जून में, जून के पहले दूसरे हफ्ते तक तो स्ट्रेटेजिक जखायर भी खत्म हो रहे हैं लोगों के, मुल्कों के, मसाइल ये भी आ रहे हैं, और ज्यादा फिर प्रेशर। जी हाँ जी, वो प्रेशर सब पर है, तो ये दोनों तरह से चीजें चल रही हैं। सही। अच्छा, जैसे आपने कहा, बिल्कुल लेबनान की अगर हम बात करें तो जो शुरुआती सीज फायर हुआ था ईरान और अमेरिका के दरमियान, उसमें ईरान ने ये नुक्ता डाला था कि लेबनान के हवाले से भी वहाँ पर भी सीज फायर हो, लेकिन हम देख रहे हैं तब से, जब से सीज फायर अमेरिका और ईरान की हुई है, तो इसराइल ने वहाँ पर हमले की शिद्दत बढ़ा दी है, और अभी तक जैसे हमने बात की कि 20 किलोमीटर अंदर चले जाना, तो ये सब क्या उस शरारत का हिस्सा है कि सीज फायर भी हो और दोनों ममालिक जो एक फाइनल डील की तरफ जा रहे हैं, किसी भी तरह से उसको रोका जाए? ऐसे ही है बिल्कुल। असल में इसराइल 2 चीजें चाह रहा था बहुत शिद्दत से, और जो इसराइल से मुराद है जो प्रो इसराइल अमेरिकन लॉबीज भी, जो कि बड़ी ताकतवर लॉबीज हैं अमेरिका में, हम सब जानते ही हैं कितना ताकतवर उनका मीडिया पे, कितना इन्फ्लुएंसर, सब कुछ। तो वो सब ही चाहते हैं कि डील में 2 चीजें और शामिल हो जाएं। एक तो ईरान का मिसाइल प्रोग्राम, उसको महदूद किया जाए, उसमें लॉन्ग रेंज मिसाइल ना हो, और दूसरा ये कि जो जिसे ईरानी स्पोर्ट प्रॉक्सीज जिसे हम कहते हैं, जिसे दुनिया नाम देती है, खासकर वेस्ट नाम देता है, इतना हिजबुल्ला है, यमन के हौसी हो गए, इराक में भी ग्रुप है, उनको ईरान सपोर्ट ना करे। लेकिन इस वक्त जो भी मुज़ाकरात डील चल रही है प्रेसिडेंट ट्रंप के साथ, जो 1 पे डील जो है, उसमें ये दोनों चीजें शामिल नहीं है। इसराइल अपना दबाव बढ़ाना चाह रहा है, तो वो लेबनान पे, अभी उसने जो साउथ बैरूत पे, वहां पे ज्यादातर हिजबुल्ला के दफातर रहे हैं, और हिजबुल्ला का वहां पे गढ़ है। तो साउथ लेबनान भी आपको पता है कि हिजबुल्ला का वहां पे काफी आबादी भी, वहां पे शिया आबादी ज्यादा है, और इनका काफी होल्ड है वहां पे। तो वहां पे मुसलसल बम्बारमेंट तो कर रहे थे, चलो बम्बारमेंट में ज़ाहिर है जानी नुकसान तो हो रहा था, लेकिन ये जमीनी हमला, ये चूंकि एक नई बात है, 26 साल बाद हुआ है, और ज्यादा खतरनाक है। उसका मतलब ये है कि ये एक लंबा कब्जा कर, क्योंकि अगर कब्जा करने की कोशिश में आएगा तो ज़ाहिर लेबनान में रिएक्शन होगा, और हिजबुल्लाह पे दबाव बढ़ेगा जवाबी हमले के लिए, और जवाबी हमला होगा तो फिर इसराइल अमेरिका पे दबाव डालेगा। तो बहुत कम्प्लेक्स सूरत-हाल बनी हुई है। ईरान भी बहरहाल इस वक्त तामुल से काम ले रहा है। कुछ जो लोग हैं उसको ग्रेटर इसराइल के तनाजुर में भी देख रहे हैं, ये जो मुख्तलिफ ममालिक पे इसराइल हमले कर रहा है, जो उनका एक पुराना ख्वाब है, क्या हम इसको इस तनाजुर में भी देख सकते हैं? क्योंकि डोनाल्ड ट्रंप साहब ने इब्राहिम अकार्ड का भी बीच में जिक्र किया कि सऊदी अरब, कतर और पाकिस्तान उसको भी कबूल कर लें, लगे हाथों ईरान के साथ मामला के साथ साथ इब्राहिम अकार्ड की भी बातें कर रहा है, या एक ख्वाहिश का इजहार कर रहा है? गोपाल साहब, इब्राहिम अकार्ड जो है वो ग्रेटर इसराइल तो नहीं है। इब्राहिम अकार्ड में तो यही है ना कि आप उसको इसराइल को लेजिटिमेट होना है, उसका लेजिटिमेसी है कि आप उसको तस्लीम करते हैं। लेकिन पाकिस्तान जो सऊदी अरब ने तो बहुत क्लियरली अपना मौके बयान कर दिया, जब तक क्योंकि फलस्तीनी स्टेट के कोई नहीं, या 2 स्टेट फार्मूला जिसे हम कहते हैं, वो नहीं आएगा, ना पाकिस्तान इससे कबूल करेगा, ना उस पर सऊदी अरब करेगा, और गवर्नमेंट कतर भी
उस तरह नहीं करेगा। तो बाकी जॉर्डन वगैरह जॉर्डन इजिप्ट वगैरह वैसे तस्लीम कर चुके हैं और तुर्की ने भी पुराना तस्लीम किया हुआ है। तो ये जब तक है तो आसान, देखिए ग्रेटर इसराइल मुझे लग रहा है कि मामला खराब हुए। अच्छा, मैं एक बात आपको और करना चाह रहा हूँ, टाइम कम है लेकिन ये अहम पॉइंट है। ये जो ऑपरेशन सिंदूर है ना, मेरे नजदीक, मेरा जो मैंने इस पे काफी काम भी किया है और इसमें काफी लोगों से बात भी की है, अच्छा। मुझे ये लगता है कि ये भी उसी ग्रेट गेम का हिस्सा था। ऑपरेशन सही। सिंदूर को हम सिर्फ इंडिया और मोदी तक रखने ऐसा नहीं है, पाकिस्तान को न्यूट्रलाइज करने के लिए ऑपरेशन सिंदूर किया गया था। इस पूरे मिडिल ईस्ट को चेंज करने का जो इसराइल का मंसूबा है सही। वो नाकाम हुआ। अल्लाह ने हमारी मदद की, इंडिया को हजीमत उठानी पड़ी और साथ इसराइल को भी उठानी पड़ी, पीछे सपोर्टर वही था सारा। और इसी वजह से देखें पाकिस्तान इतना डिसाइसिव, इतना बड़ा रोल अदा कर रहा है। तो बिल्कुल। अभी जो पाकिस्तान पे जो दबाव बढ़ रहा है, ये बलूचिस्तान में ये जो अभी जाफराबाद उस पे जो शटल पे वहां पे जो हमला हुआ है, अभी कोयटा। इंडियन आर्मी चीफ ने जो कल बयान दिया है, कल परसों बयान दिया है धमकी दोबारा सिंदूर 2 की, ये भी बेसिकली इसराइल की ही प्रेशर डालने की है कि पाकिस्तान इस वक्त ग्रेटर इसराइल के रास्ते में रुकावट बन रहा है। और पाकिस्तान जो प्लान लेके चल रहा है मिडिल ईस्ट को एक रीशेप करने का, वो जो प्लान है वो ग्रेटर इसराइल, तो उसमें तो जिस हम कहते हैं ना, वो हमारे मुहावरे के मुताबिक, सोशल मीडिया ही मुहावरे के मुताबिक, वो तो बढ़ गया बिल्कुल ही ना। सही। तो इंशाल्लाह वो बुरी तरह नाकाम होगा। तो इसराइल को इस वजह से खतरा है, पाकिस्तान को भी जाहिर से खतरा है, क्योंकि पहली बार मिडिल ईस्ट में न्यूक्लियर इसराइल के मुकाबले में एक न्यूक्लियर ताकत सामने आई है, यानी पाकिस्तान की सूरत में। बिल्कुल। सामने मराद है जंग की सूरत में नहीं, लेकिन पाकिस्तान सपोर्ट कर रहा है ना उन मुल्कों को, तो पाकिस्तान उसमें शामिल हो रहा है और पाकिस्तान मामलात को सुलझाने और निपटाने की उसमें अपना पाकिस्तान का रोल है। और पाकिस्तान को इस वक्त मिडिल ईस्ट में एक प्लेयर के तौर पर देखा जा रहा है। तो ग्रेटर इसराइल का मुझे लग रहा है इस वक्त खतरा कम है। वो तो अपना पूरा जोर लगाएंगे, नेतन्याहू जो इसराइली चाहेंगे, लेकिन चीजें अब इतनी आसान नहीं रही। ऑपरेशन सिंदूर की नाकामी के बाद, ईरान की रेजिस्टेंस के बाद चीजें चेंज हुई हैं। मतलब उस तरह अगर ईरान, अगर खुदा ना खास्ता ऑपरेशन सिंदूर में अगर पाकिस्तान को नुकसान होता, अल्लाह ने बचाया हमें, या इसराइल अगर ईरान अगर सरेंडर कर जाता, बिल्कुल उसकी ताकत टूट जाती, तो फिर चीजें बिल्कुल मुख्तलिफ थी। फिर ग्रेटर इसराइल की तरफ मामला रास्ता चल पड़ता था। आसान तो तभी नहीं था, ज़ाहिर है आसान बात तो नहीं है सारे मुल्कों को शेप करना, लेकिन बहरहाल चीजें बदल जाती। इन रेजिस्टेंस से बहुत फर्क पड़ा है। आप देखें ना, सऊदी अरब भी अपना न्यूट्रल अपने आप को रखा हुआ, उसने जंग में बड़ी हद तक अपने आप को, और जो दूसरे कुछ मुल्क हैं वो ज्यादा एक्सपोज हुए हैं और अकेले एक्सप्लॉइट भी हुए हैं। तुर्किया के साथ पाकिस्तान का ये चीजें बहुत बढ़ रही हैं, बेहतर हो रही है, कुदरत मदद कर रही है। आपका ये प्रोग्राम टाइम नहीं है, तुर्किया में भी बड़ी इंपॉर्टेंट डेवलपमेंट हुई है। वहां की अपोजिशन जमात है, सबसे बड़ी अपोजिशन पार्टी, 2 हिस्सों में तकसीम हो गई है। तो तैयब अर्दवान को वहां भी फायदा हुआ है, बहुत बड़ा फायदा हुआ है। जो तैयब अर्दवान का जो मुखालिफ उम्मीदवार था सदारती जो है, वो और उनकी पार्टी एक तरह आमने सामने खड़ी हो गई है। तो मुझे लग रहा है कुदरत जो है ना, मुझे तो ये लग रहा है कि कुदरत मदद करना चाह रही है मुसलमानों को, अरबों को, पाकिस्तान को, तुर्किया को। अब ये हम लोग इससे फायदा उठा लें और अच्छी तरह एक स्मार्ट गेम करें तो इंशाल्लाह कामयाबी होगी। और ये जो हिजबुल शयातीन है तो इंशाल्लाह उसको शिकस्त होगी, इंशाल्लाह ज़रूर, इंशाल्लाह ज़रूर। अच्छा, फिर सर हम देख रहे हैं, जैसे आपने कहा बिल्कुल ऑपरेशन सिंदूर, फिर ईरान अटैक से पहले हमने देखा कि अफगानिस्तान ने जो कुछ किया ये बिल्कुल उन्हीं दिनों में हुआ। तो अफगानिस्तान अपनी तरफ से तो नहीं कर सकता, इस पर भी बड़ी बातें चली। आपने भी इसको डिटेल से देखा होगा कि जो अफगानिस्तान ने किया हमारे साथ, इसको भी हम लिंक कर सकते हैं भारत वाली साजिश या इसराइल वाली साजिश के साथ। बिल्कुल, आपने बहुत अच्छा अपने पॉइंट उठाया। ये देख ना, सारे लिंक्ड हो रहे हैं इस वक्त। इंडिया भी, अफगानिस्तान भी, इसराइल भी, सारे एक ही पेज पर है। और बसंती से हमारा एक और अरब दोस्त मुल्क वो भी, अब देखना पाकिस्तान से अचानक उन्होंने $3 अरब मांग लिए, तो वो भी पाकिस्तान की बेसिक इकोनॉमी को डैमेज करने की कोशिश की ना। पाकिस्तान के पास तो हालात, और हमारे तो जरूर बदले का, हमारा तो कोई दरवेशों का हाल होता है ना, जेब तुम्हारी खाली होती है। ये तो हमारे दोस्त मुल्कों ने, हमारी खासतौर पर सऊदी अरब ने हमारी मदद की और हमने उनको वापस कर दिए। और हम तो देखें पाकिस्तान आज भी ऑफिशियली कोई तनकीद नहीं कर रहा अपने उस दोस्त मुल्क पे, अगरचे वो बिल्कुल एक तरह का लग रहा है जिस तरह प्रॉक्सी बन गए हैं इसराइल की और इंडिया के प्रॉक्सी बन गए हैं। तो लेकिन बहरहाल ये एक नई ग्रेट गेम बहरहाल है, वो पाकिस्तान पे इस पे नजर रखने की जरूरत है। इस पे ये पूरी एक नई ग्रेट गेम है और उसमें हमें देखना होगा कि कौन कहाँ खड़ा है। तो लेकिन मैं समझता हूँ पाकिस्तान ने बहुत अच्छे तरीके से मूव किए हैं, सारे
कार्ड्स बहुत अच्छी से खेले हैं। क्रेडिट हमारा सिविल मिलिट्री दोनों लीडरशिप को जाता है और बहुत अच्छी बात है इसमें हमारे। मैं तो पहले भी मैंने आपको याद हो इस प्रोग्राम में बात की थी कि ये जो वक्त है ना इस पोलिटिकल स्टेबिलिटी का मुल्क में है, पीपल्स पार्टी को नून सबको इकट्ठा मिल के चलना चाहिए। इसमें बिलावल भुट्टो को भी इनपुट शामिल करना चाहिए, उनको भी कहीं ना कहीं अमूर खारजा की कमेटी का या किसी का चेयरमैन बना के उनको भी इस्तेमाल करना चाहिए। मतलब पाकिस्तान को ना अपनी पूरी इज्तिमाई दानिश इस्तेमाल करनी चाहिए, बिल्कुल सबको मिलकर अपनी पूरी सलाहियतें और पूरी कुव्वत इस्तेमाल करें। तमाम जो भी आपके पास स्टेक होल्डर्स हैं, पॉलिटिकल हैं, नॉन पॉलिटिकल हैं, गैर अस्करी हैं, सबको मिलकर पाकिस्तान को बहुत बड़ा डिसाइसिव वक्त है और इंशाल्लाह चीजें पाकिस्तान की हक में बेहतर होंगी। ठीक है, इस वक्त इकोनॉमी के हालात, महंगाई बहुत है और बल्कि अभी आप सुन रहे होंगे आप कि टैक्स मजीद बढ़ाने की और जीएसटी बढ़ाने की IMF की तजावीज़ और बहुत सारे महंगाई बढ़ेगी, उससे अल्लाह ताला खैर रखे। लेकिन मुझे लगता है कि इंशाल्लाह इन द थोड़ा सा अगर 1 साल 1.5 साल 2 साल का टाइम हमें मिलता है तो चीजें बेहतर हो जाएंगी इंशाल्लाह। और ये सब हम यही बात करते हैं, मुल्क है तो सियासत है, इख्तलाफ है, सब कुछ तभी जब तो इंशाल्लाह ये मजबूती होगा। अच्छा, दोबारा आते हैं सर ईरान वाली सूरत हाल पर। कल आपने देखा होगा, बल्कि आज ये भी खबरें चलाई गई कि ईरान के जो सदर हैं मसूद पश्तियान साहब, उन्होंने रिजाइन कर दिया है। फिर उसकी तरदीद भी आ गई पासदारान इनकलाब की कि मायूसी फैलाने की कोशिश है। तो वाकई इस तरह की कोई, क्योंकि मुसलसल ये खबरें चल रही हैं कि अंदरूनी इख्तलाफ है क़यादत में, इसलिए भी डील नहीं हो पा रही, ये भी एक प्रोपेगेंडा है या वाकई इसमें कुछ रियलिटी है? पहले असल में प्रोपेगेंडा इस सेंस में है कि लंदन में एक ईरान मुखालिफ है, ईरान इंटरनेशनल, उसने ये खबर चलाई। फिर फॉक्स न्यूज आपको पता है बहुत अग्रेसिव, बहुत वो एक खास किस्म का चैनल है अमेरिकन, और वो हमेशा एंटी मुस्लिम और खास तौर पे एक मौकिफ रहता है उसका। देखें, कुछ मसाइल तो वहां होंगे, ज़ाहिरी बात है होंगे, क्योंकि जंग का सूरत हाल है। जंग में ज़ाहिर है जो मिलिट्री का एलिमेंट होता है वो एक डोमिनेट कर जाता है, ये हमेशा होता है हर जगह पे। यानी आपको जो मिलिट्री का, और वहां पास दरान तो इस तरह है कि वो मिलिट्री भी है, सिविल में मिक्स है ना, भी दोनों के बीच में ब्रिज है, उनके पास ताकत इख्तियारात हैं, और ऊपर से रैबर इनकलाब से एक्सेस भी आसान नहीं है, सिक्योरिटी की वजह से बहुत उनको महदूद रखा हुआ है। तो मसाइल इस वजह से वहां बढ़ रहे हैं। कुछ चीजें हैं तो सही, क्योंकि देखें हमने भी देखा है प्रेसिडेंट साहब बहरहाल उतने एक्टिव तो नहीं है उन सब चीजों में, हालांकि मतलब वो हैं, लेकिन बहरहाल लेकिन आज जो उनकी तरफ से तरदीद आई है, प्रेसिडेंट ऑफिस की तरफ से भी तरदीद आई है, बल्कि उनकी तरफ से तो ये कहा गया रानी सदर की तरफ से कि जब तक मेरी सांस में सांस है और जब तक मेरी जिंदगी जान है मैं अपना जिम्मेदारी अंजाम देता रहूंगा। तो उसको कैटेगोरिकली उन्होंने डिनाई किया, पासदारान ने भी किया। तो ये प्रोपेगेंडा कैंपेन का भी हिस्सा तो हो सकता है, बल्कि हुआ है, क्योंकि ईरान इंटरनेशनल रिपोर्ट दी है वो एक बायस्ड है, बिल्कुल एंटी ईरान है, और फॉक्स न्यूज की खबर भी एक बिल्कुल वो बहुत क्रेडिबल नहीं है इस हवाले से। तो ये तो है, लेकिन मुझे लगता है कि हमारे कुछ मसाइल वहाँ हैं भी सही, वो हैं, लेकिन ये वक्त ऐसा नहीं है कि ईरानी प्रेसिडेंट या कोई भी बंदा जो बेवतन ईरानी हो वो अपने आप को बिल्कुल अलग करे, मसाइल पैदा करे। तो जो भी है सूरत हाल वो उसको मिल के चलाने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि पासदारान वाले भी ज़ाहिर उतने ही बेवतन है जितने ईरानी प्रेसिडेंट हो सकते हैं। तो बहरहाल सिविल जब असल में ईरान एट वार है ना, तो वार होती है तो फिर वो थोड़ा सा ये फर्क पड़ता है बीच में आके, तो वो वहां पे है, नजर आ रहा है। अच्छा सर, इस तरह की खबर चली थी जो पहले ईरान, इससे पहले वाले जो साबका कहें ईरानी सदर रह चुके हैं और बड़े मशहूर अहमदी नजाद साहब के हवाले से भी जो खबरें चली थी, अब तक दो के ईरान की तरफ से उसकी ना तरदीद हो रही है ना तस्दीक हो रही है कि ये सारा कुछ वो मिला हुआ था अमेरिका के साथ, इसराइल के साथ। लेकिन हम देखते हैं जब उनका टेन्योर था तब ईरान का जौहरी प्रोग्राम बहुत आगे गया और जिस तरह हॉलोकॉस्ट को वो चैलेंज करते थे यूनाइटेड नेशन के प्लेटफॉर्म पर। तो क्या हम ये वाकई तस्वर कर सकते हैं कि इस तरह का बंदा जो हो वो इसराइल के साथ मिला हुआ हो या अमेरिका के साथ मिला हुआ हो, अपनी क़यादत को ख़त्म करवाए और फिर ईरानी अवाम उनको कोई वेलकम करेगी? ये भी सारी एक स्टोरी है, प्रोपेगेंडा है, या इसमें कुछ आपको? देखिए, वो भारत न्यूयॉर्क टाइम की स्टोरी थी और सब हैरान तो हुए उस पर स्टोरी, और उस पर अच्छा उस पर इसलिए भी लोगों को हैरत हुई, इवन अमेरिकन और वेस्टर्न यूरोप में मुख्तलिफ थिंक टैंक्स और तजियाकारों को यह रहती कि अहमदी नजवात का इंतखाब कैसे हो सकता है। जी बहुत शुक्रिया आमिर खाकवानी साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, आमिर खाकवानी साहब सीनियर जर्नलिस्ट ऐं उन्हनि जो तजुर्बो अवां जे साम्हूं आहे ऐं ॾिसूं था त हाणे जेको आहे सो उहो थियणु छा पियो वञे। खोड़ सारियूं ख़बरूं जंग जे माहौल में ज़ाहिर हलंदियूं आहिनि। मौजूदा ईरानी सदर जी इस्तीफ़ा जूं ख़बरूं बि अॼु आयूं ऐं अहमदी निजात जे हवाले सां जेका सूरत हाल रही उन ते खाकवानी साहब जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। ईंदड़ ॾींहंनि में छा सूरत हाल जुड़े थी ऐं हीउ फाइनल मुआहिदो कॾहिं थिए थो, कहिड़ियूं रंडकूं आहिनि, मुआहिदे जा नुक़्ता कहिड़ा आहिनि, त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। पर असांजो अॼु जो ही प्रोग्राम इते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांजी इजाज़त, अल्लाह निगहबान।